मुफ्ती साहब, बेवा औरत सां निकाह करणु जाइज़ आहे या न? यानी जंहिं औरत जो मुड़ुसु गुज़ारे वञे। जेकॾहिं का औरत बेवा आहे जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे त इद्दत गुज़रण खां बाद यानी 4 महीना 10 ॾींहं उहा इद्दत गुज़ारींदी। इद्दत गुज़ारण खां बाद उन सां निकाह करणु जाइज़ आहे, जाइज़ भी आहे ऐं सवाब भी आहे। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सिवाय अम्मी आयशा जे बाक़ी तमाम औरतन सां जेको निकाह कयो उहे बेवा हुयूं। का तलाक याफ़्ता हुई, कंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो हुयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको पहिरियों निकाह कयो हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां, उहा भी छा हुई? बेवा औरत हुई। त बेवा औरत सां निकाह करणु जाइज़ भी आहे ऐं सवाब भी आहे, पर शर्त इहा आहे त उन औरत सां तव्हांजो को महरमात वारो रिश्तो टच न थींदो हुजे। उहा औरत तव्हांजे लाइ गैर महरम हुजे, महरम न हुजे। मासी या बुआ या भाटरी या भाणजी को अहिड़ो रिश्तो न हुजे, बल्कि गैर महरम वारो रिश्तो हुजे।